इन अमल में शामिल थी, पंहिंजो पाण खे घणायो ऐं उन गणत में शुमार थी। तमामु सुठो शइ ऐं इनखे अप्रिशिएट थो कयां, तमामु बहितरीन अमल आई। साईं इहो इन इशू ते काफ़ी डिस्कशन थी आहे, पर मुंहिंजो ज़ाती बिलीविंग इहो आहे, मां इहो थो सम्झां त इहे सभु माण्हू सिंध जा पर्सन आहिनि। एज़ ए कौम इहे सिंधी माण्हू आहिनि, उहो चाहे ॾाटकी ॻाल्हाईंदो हुजे, चाहे सिंधी ॻाल्हाईंदो हुजे, चाहे सराइकी ॻाल्हाईंदो हुजे, चाहे बलूची ॻाल्हाईंदो हुजे, इहे माण्हू सिंध जा पर्सन आहिनि, सिंध जा सरज़मीन आहिनि। एज़ ए मादरे वतन ई सिंध खे ई पंहिंजो मां सम्झनि था, इहे माउ जा पुट आहिनि। इहे जेकॾहिं पंहिंजो ज़बान सिंधी लिखाइनि त तमामु सुठो, जेकॾहिं पर पंहिंजो मादरी ज़बान लिखाइनि त भई इहे सभु सिंधी ॿोलीअ में ई गलत कबा, इहे सभु सिंधी माण्हू आहिनि। सिंधी आमला इहो पैगाम है त बाबा ख़ुदा रा पंहिंजा सभु इख़्तिलाफ़ात हिकिड़े पासे रखो। ख़ासि करे कराची में असांखे अक़लियत में करण जी कोशिशि कई पई वञे, हिननि प्रोग्राम ठाहिया आहिनि, हिननि मनसूबा ठाहिया आहिनि। हे हर लिहाज़ खां असांखे अक़लियत में कंदा, घटि ॾेखारींदा। तंहिं करे तव्हां महिरबानी कयो, अचो पार्टी सां उन सिंधी चाहे कहिड़ी बि पार्टी सां कहिड़ी बि देश सां तालुक रखो था, सिंधी जी हैसियत में पाण अचो। जेके तव्हां ख़ासि करे दोस्तनि खे जेके कराची में रहनि था, जेके सिंध में रहनि था, जेके सिंध जो पाणी पीअनि था, जेके सिंध जो पाणी पीअनि था, उन्हनि खे चवनि था बाबा सिंध जा हिलाली पुट हो, चवंदो त असीं सिंध जा पुट आहियूं, पर पाण खे सिंधी तव्हांखे लिखाइण में बरो थो अचे। तव्हांखे चयो जेके हिते डबल चवनि था त जेके जहिड़ी वारे बोड़ी लिखायो, इहे कोन्हे। तव्हां सिंधी आहियो, सिंध जो पियो था, ईअं हर लिहाज़ सां हर को किथे जो को आयो सॼो अरबनि पाण खे अरब लिखाइनि या ॿिया कहिड़े तरीक़े से ईअं न तव्हां हिते सिंध में आया आहियो, ठीकु आहे। असां पंहिंजे हुन सूबे में असां पंहिंजे माण्हुनि खे चयो त बाबा तव्हां भले हिते जी ॿोली लिखायो, भले सिंधी हो पर उन ॿोली खे लिखायो। पर हिते जेके दोस्त आहिनि उन्हनि खे चऊं था, ख़ासि करे असां उन दोस्त चऊं था। ॿियो तव्हांखे ॿुधायां त जेका इहा पार्टी जेका इक़्तिदार वारी पार्टी आहे, जेका पाण खे चए थी त असां सिंधियुनि जी पार्टी आहियूं, उन्हनि जा जेके नुमाइंदा, जेके ख़ासि करे उर्दू नुमाइंदा आहिनि, उहे हिते जेके अचे चवनि था त बाबा सिंधी लिखाइण जी ज़रूरत न आहे, भले तव्हां माना उर्दू लिखायो। सियासी, समाजी, मज़हबी